तमाम निहायती शुक्रगुज़ार आहियां अब्बास फाउंडेशन गवर्नमेंट जो नसीर मिर्ज़ा साहब वरी महिरबानी असांखे बेटा जेका ॾिनी उहा शेख अयाज़ हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे। असीं नंढड़ा माण्हू आहियूं पर असांखे ख़ुशी आहे तो शेख हुयो। उन पंहिंजे धरतीअ पंहिंजे मुल्क जे लाइ खोड़ सारियूं ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। जेको अॼु हिते जेके स्टेज ते मुंहिंजा महिमान मौजूद दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे ऐं जेके पंडाल में ऐं साहब बिरादरी अस्सलाम वालेकुम। दोस्तो शेख अब्दुल्ला कोस्तानी जे लाइ छा चवां। त जिते बि स्पीच कंदो आहियां उते इहो चवंदो आहियां त असांजे सिंध जो ॿियो अब्दुल सत्तार एधी आहे। महिरबानी करे ताड़ियुनि में थोरी कंजूसताई न कयो। शेख अब्दुल्ला कोस्तानी हिकिड़ो वॾो नालो आहे। जेके 56 इज्तिमाही शादियूं थी रहियूं आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे हिन स्टेज ते मुबारकबाद पेश करियां थो। जीअं त मूंखे सॾु कयो आल पाकिस्तान शेख इताद जे तरफ़ां सूबाई सदर ज़रूरु पंहिंजे शेख अहमद जी ॻाल्हि कंदुसि त मूंखे फ़ख्रु आहे त शेख अब्दुल्ला कोस्तानी बि शेख आहे। अहिड़े नमूने सां असांजूं मुख़्तलिफ़ पंहिंजूं तंज़ीमूं शेख बिरादरीअ जूं ठहियलूं आहिनि, चाहे ठाटो हुजे, बदीन हुजे, घोटकी हुजे, लालकाणो हुजे, हिते वॾा नाला वेठा आहिनि। उन्हनि सभिनी पंहिंजे पंहिंजे तंज़ीमुनि जे हवाले सां हुते कमु कनि पिया, ख़िदमत कनि पिया। असां जेका ताज़ो फ्लैट आई 2022 में आल पाकिस्तान शेख इताद तरफ़ां पंजाब में असांजी मरकज़ जी जेके दोस्त आहिनि उन्हनि असांजे तक़रीबन 8.5 करोड़ रुपए जो सामान मोकिलियो जेको असां पूरी सिंध में उन्हनि मोकिलियो त हुयो त शेख कम्यूनिटी हला पर असां उन्हनि खे जॾहिं हिते तजवीज़ ॾिनी त रुॻी साईं शेख कम्यूनिटी कोन जेको आहे सो ॿुधी आहे, हिते सभु ख़ुदा जी ख़ल्क़ ॿुधी आहे। असां इहा तव्हांजो पैगाम दर दर ताईं पहुचाईंदासीं, घर घर पहुचाईंदासीं ऐं असां उहो सामान शेख कम्यूनिटी प्लेटफॉर्म तां पूरे सिंध में हर हिकु ज़िले में वञी ऐं ज़िम्मेदार दोस्तनि जे मार्फत असां उहो मुस्तहिक जेके माण्हू आहे उन्हनि ताईं विरहायो। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। अहिड़े ई नमूने सां शेख अब्दुल्ला कोस्तानी जो हुकूमत थोरो मुख़्तसर टाइम जो महिमान ॿिया घणा आहिनि, तंहिं करे पंहिंजे शेख कम्यूनिटीअ जे तरफ़ां शेख अब्दुल्ला कोस्तानी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे हिते सॼो ऐं हिते असांखे इज़त बख़्शी उन जे लाइ निहायती शुक्रगुज़ार। वरी महिरबानी।